कराची जे हसास करार ॾिनल इलाइक़नि जे चौंक चौराहनि ते पुलिस जा ताला मुक़रर कया विया। ईंदड़ वेंदड़ माण्हुनि जी चेकिंग शुरू कई वई। बाज़ारुनि जूं रौनकूं बहाल थी वयूं। SS न्यूज़ जे रिपोर्टर नबी बख्श ख़ास खेली मूजिबि SSP ओभर सैयद अब्दुल रहीम शिराज़ी जी अॻवानी में अलासिफ सुपर हाईवे खां जमाली पुल सुपर हाईवे ते 3 ॾींहं बि पुलिस जी वॾी नफ़री मौजूदु आहे। उन हवाले सां SSP ओभर अब्दुल रहीम शिराज़ी पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त ज़िले ओभर में अमनो अमान जी सूरतहाल मामूल ते आहे। कारोबारी मर्कज़ खुलियल आहिनि। सूरतहाल पुलिस जे कंट्रोल हेठि आहे। हुन चयो त सोराब ॻोठ में कारोबारी ज़िंदगी मुकमल तौर बहाल थी वई आहे। ज़िले ओभर जा समूरा DSPs SHOs इलाइक़नि में गश्त ऐं स्टैम्प चेकिंग में मसरूफ़ आहिनि। पुलिस कंहिं बि अणवणंदड़ वाक़े खे फ़ौरी तौर ते मुंहुं ॾियण लाइ अलर्ट आहे। शहरियुनि जी हिफ़ाज़त लाइ समूरा उपाय वरिता विया आहिनि।